वाह 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 तुंहिंजा आसरे माल बुख मरंदो हाणे तूं गाह ते वञी अदा गैप ई त न कर हाणे त उछो आहे निंड मां वञा देर तूं कयो यार ॾाढी बाबा मिलिया पिया हट हट आदिल कमदार किथे आ बा कमदार सुबह खानी गाड़ी ते विया अञा त को रातो न झको कोन मोटियो वरायो किथे रहिजी वा कम टोटी ना है खबर अरे हेठां ही छड हाणे पानी पियार अरे वडेरे के पानी कोप में तो दिया फजर ता पड़ते दी बस फांसी रहता बस अरे सॉरी अरे मुझे आनो इंग्लिश तो करे बस कहां रहो ले बस कहां रहो बोदारे छातो बाबा रिड भी दी अंब खाए सारी सारी अलाई छा पे इंग्लिश में बस बाबा गलती थी अरे समझा पंजे भाग के हारी आ हारी थी रे सारी सारी असा यारो कोन नंदी वठी दी हाजिर बाबा बाबा सही है हाजिर आई हेदे मोकल जे पंजे वडे भाग के चजस वडे रे घुराए दई कमदार देख खबर भला गिदरन जी मार्केट किया भी हले बाजार से हिन वारे मार्केट तेज आ फुल रेट आ इधर अच्छा वो बन्नी में भला जल्दी कढा त बियो फसल पक्यो न रुकी सुस्ती व्या कयो बाजार से हाजिर हां ये जल्दी क्यों अरे रे दिल जाने ये बता रहे अरे दिल जाने देख खबर हथियार का देखी वहां न पियो दिसा भाई ते या तेल नहीं रखियो तुम ए ठाठा सी डबो खणी दासी बोतर बाबा खेर खेरा खेरा वे बोतर बाबा खेर में याद क्यों था असां गरीबन खे भाणे कम दिसी दो मुझे आडो इंग्लिश में गालाए वरी वडेरे के कोप में भी पानी जे हालत दिस ये थिंदो आया बाबा न बाबा पो समझाई बेरे बोतर बाबा मुझे बाजे का गलती कया उन ला माफी ता करो मुझे करे मां माफ तो क्या पर हारी आ हारी थी रहे मुझे आडो इंग्लिश न गालाए हाजिर बाबा हाँ ठीक है हाणे तू वञी सघींदो न मुड़ियो आखर वडे ना बेइज्जती करा मुजी आखिर थियो छा है वे वे सुकना ॿुधा छाते कावड़ कई अथई तो जड़ो लिखल पढ़ियल माण्हू वडेरे कोपम पानी पियारियो अथई हेफ़ अथई छा वॾेरे तव्हांखे उतां अॻिते इन ॻाल्हि जे करे घुरायो जॾहिं उते गिलास रखियल ई कोन्हे त मां घरां खणी अचे वॾेरे खे पाणी पियारींदुसि ज्यादा बाबा जज़्बात न थी अदा ॻाल्हि जज़्बात थियण जी न आहे तव्हांखे सदाईं असांजी ग़लती नज़र ईंदी आहे मूंखे तव्हांजे हार्प में को इंट्रस्ट न आहे मां पंहिंजी तइलीम कंटिन्यू कंदुसि बसि
शाबाश थी अली, शाबाश थी। मां तो किथे किथे न ॻोल्हियो आहे। छो यार, छा थियो आहे? छा थियो आहे? छा ते परेशान थियो हुई? अली, हिन में तुंहिंजी का ग़लती न हुई, तूं पंहिंजी जॻह ते सही। अदा इहा ई ॻाल्हि मां अदा खे सम्झाए थकिजी पियो आहियां, पर अधो पुराणनि ख़्यालातनि जो सम्झ ई नथो ॻाल्हि खे। हुनखे सदाईं असांजी ग़लती नज़र ईंदी आहे। अली, पोइ तो छा सोचियो आहे? तूं हिते वेही बनी बारो कंदे या पढ़ाई जो कुझु सोचियो अथई? अदा मां त अदा खे सिधो साफ़ चई आहियां त मूंखे तव्हांजे बनी बार में इंट्रस्ट न आहे। मां पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू कंदुसि। बसि हाणे मूंखे पढ़ाई ते तवजो ॾियणो आहे बसि। अली, पोइ तूं हिते वेही टाइम ज़ाया छो थो करीं? स्कॉलरशिप ते निकिरी वञ ॿाहिरि, तो में टैलेंट आहे, पढ़ी सघीं थो। अदा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे हसनैन, पर चवंदा न आहिनि त हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे वॼंदी। इन में मूंखे तुंहिंजी हेल्प खपंदी। पोइ मां छा लाइ वेठो आहियां यार? अली, पोइ देरि छा जी? उथी त हली टेस्ट जी तयारी कयूं। उथी अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾे दरिया खां असांखे किथे मिलंदो? पार्क में वेठो आहे। अच्छा, महिरबानी। वालेकुम सलाम। वॾा वफ़ा न्यूज़ जे तरफ़ां तव्हांजो इंटरव्यू। हा दादा, सर तव्हां छाजे बारे में था मूंखां इंटरव्यू करणु चाहियो? वॾा जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हींअर करोना वायरस पियो हले, उन बारे में तव्हां खां इंटरव्यू वठूं था। अस्सलाम वालेकुम। जे त अॼु असां वॾेरे दरिया खान जे उताक ते मौजूदु आहियूं, अचो त हुन सां कुझु गुफ़्तगू कयूं। वॾा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾा जीअं त करोना वबा बि हले, उन बारे में तव्हां छा चवंदव असांखे? पहिरीं त जेका ही बीमारी हली रही आहे, इन में एहतियात लाज़मी आहे। ॾिसो त अॼुकल्ह असां माना हिन खे एतिरो ख़ासि नथा सम्झूं, माना लापरवाही था कयूं, जंहिंजे करे हीअ बीमारी वधी रही आहे। असांखे घुरिजे त असां माना इन एहतियात कयूं, ऐं जेके ग़रीब अवाम आहे न, उन्हनि जो ख़ासि करे उहे वीचारा ॾिसो लॉकडाउन लॻो पियो आहे, किथां कमाइनि, उन लाइ असांखे सोचणु घुरिजे। जी वरी साईं, पोइ तव्हां ग़रीब अवाम लाइ छा सोचियो आहे? ग़रीब अवाम लाइ मूं घणो कुझु सोचियो आहे। मां इहो चवणु चाहींदुसि, जेका गवर्नमेंट आहे न, उहो हिकु सुठो पैकेज ॾिए ग़रीबनि खे, छा करे वीचारा मिसकिननि हींअर किथां कमाईंदा लॉकडाउन में। जी, त उन हिसाब सां उन्हनि खे हिकिड़ो सुठो पैकेज ॾियणु घुरिजे। ऐं तव्हांखे शायदि ख़बर न आहे, मूं हिकिड़ी बोरी ग़रीबनि खे घर पुॼाई आहे। हुकूमत अॼु ताईं छा आहे कयो? कुझु न, रुॻी ॾटा। त मुंहिंजो इहो ई चवणु आहे त तव्हां हुकूमत ताईं इहो पुॼायो त ग़रीबनि जी वार कनि। काॾे वेंदा ग़रीब? वरी तव्हांखां आख़िरी सवाल कंदुमि त मंछर जो छा वापसि उरूज अची सघे थो? बिल्कुलु अदा, मंछर जेको उरूज आहे वापसि अची सघे थो, पर असांजी जेका गवर्नमेंट आहे न, इहो चाहे नथी। ॾिसो त तव्हां सारियुनि जो किनो पाणी, केनाल अलाए छा छा अचे, मंछर मेदो अथनि, किनो पाणी करे छॾियो अथनि। हुतां जेका नई गाज ईंदी, उते डेम ठाहे छॾिया अथनि। हाणे हिते पाणी तव्हां ॿुधायो कीअं अचे? नाज़रीन, जीअं त अॼु असां वॾेरे सां गॾु गुफ़्तगू कई, ऐं जेकी तव्हां ॿुधी त करोना वबा जे हिसाब सां ऐं मंछर डंडे जे हिसाब सां असां हुन सां गुफ़्तगू कई, ऐं इंशाअल्लाह आईंदी ॿियरनि वॾेरनि सां गुफ़्तगू कंदा रहंदासीं। कैमरामैन अफ़ज़ल हुसैन कातियार सां गॾु शिराज अली कोम्बायर, सपना न्यूज़। सब कूड़ तव्हां मूंखां पुछो, मां त ॿुधायां सभु कूड़। अफ़ज़ल कैमरा कर। जीअं त तव्हां ॿुधायो छा था चवणु चाहियो? वॾेरे खे जेको बि इमदाद मिले सभु पाण वटि रखियो अथसि। हीअ बोरी त छा कंहिं न लप में न ॾिए, हीअ ज़ालिम ॾेरो तौबा ज़ारी असांजी। अच्छा, हुन ते चयो बोरी मूं हिकु हिकु घर में पहुचाई आहे, छा उहो कूड़ है? उहो सॼो सारो कूड़ा ई पंहिंजा भांडा भरे रखिया अथसि। अच्छा, ऐं तव्हां हिन ॻोठ जा आहियो? जी हा, मूं तव्हांजी सभु ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ ठकाई वॾेरो थो आहे, सॼो कूड़ थो हणे। अच्छा, जे हुन माना जेके बि ॻाल्हियूं असां कयूं सभु कूड़। बाबा हिन जेको बि कुझु ॻाल्हायो आहे न, इहो जाइल हिकिड़ो चरियो आहे। तव्हां हिन जे चवण में न अचो, ऐं हिन जेको बि तव्हां वीडियो भरियो, इहो कटियो, मां तव्हांखे पैसा ॾियां थो। हीउ कुझु वठो, वरी अञा असांजो कुझु माल थींदो। बाबा तव्हां मूंसां राब्ते में अचिजो न, तव्हांखे जेको खपे मां ॾियण लाइ तयारु आहियां। सही, असां कनेक्ट में रहंदासीं तव्हां। बिल्कुलु, महिरबानी दा। ठीकु आहे। दिलजान, वठ न पखाजे
दिलजान दिलजान शर्म के तेरे बारे में तू सच ॻाल्हाईंदी हाँ तेरे बारे में तू सच ॻाल्हाईंदी हाँ सच ॻाल्हाईंदी हाँ तेरे बारे में खड़ी पुछरा चीज अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम वे नाज़रीन जी अॼु असां वॾे सां गॾु गुफ़्तगू कई ऐं जेकी तव्हां ॿुधी त करोना वबा जे हिसाब सां ऐं मंछर डंडे जे हिसाब सां असां हुन सां गुफ़्तगू कई ऐं इंशाअल्लाह आईंदी आहे ॿिए वॾेरनि सां गुफ़्तगू कंदा बता साईं छा पिया ॾिसो? कमदारनि नी जेके असांजी न्यूज़ वठी आहे न हिते इंटरव्यू वठी आहे उन्हनि जो वीडियो फेसबुक ते पियो हले उहो पियो ॾिसें नेट ते अची वियो? हा बता साईं छा लावे किलो? कमदार भांडो साफ़ करा वरी तो इमदाद अचई हुकूमत ऐलान थी चुको आहे पोइ अॻियों इमदाद सां भरे पिया भांडो? उनखे बाबा घटि रेट में खपा त वरी ॿियो अचे न ग़रीबनि जो असां खाईंदासीं असांजी दुआऊं मिलंदियूं मतिलबु ग़रीबनि खे पाप न आहे ॾियणो? पापा कुझु बि न आहे ॾियणो ग़रीब छा कंदा उहे वरी कमाए खाईंदा असां पंहिंजो पेट किथां भरींदासीं हितां ई त भरींदासीं ग़रीबनि खे बाबा न मिले त ख़ैरु आहे कमदार जेको पुराणो माल पयल आहे न जी के दुकानदार सां ॻाल्हायो उनखे घटि रेट में ॾेई छॾियो छो जो वरी हींअर नओं माल ईंदो न त उहो असां रखूं ऐं उन मां जेके ॿ टे कट आहिनि उहे ग़रीबनि में विराहिजो बाक़ी ॿियो पियो हूंदो असां ई न खाईंदासीं हा बता साईं लाइ वक़्तु थिया ॿनिनि ते कोन हलिया आहियो अॼु हलो भला बोर जो पाणी बि ॾिसो ऐं ज़मीन था चकर बि ॾियो हा कमदार तूं सही थो चई हलो खालिद भाई डॉक्टर के मरीज दो बाबा 5 मिनट में अचण वारा साहब चलो ठीक है मैं आपको बाद में कॉल करता हूँ सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खालिद जी सर पेशेंट को मार जाओ हाँ अदा छा हाल आहे ख़ुशी हो ख़ैर खैर है सर पुट छा थियो तव्हांखे डॉक्टर साहब रात का भी सह कर बुखार थे अल्लाह ख़ैर कंदो चेक कयूं था पुट थोड़ो साफ़ थोड़ो
पुट घबरायो न, अल्लाह ख़ैर कंदो। मां तव्हांखे दवा लिखी थो ॾियां, इंशाल्लाह सही थींदो। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो पुट। अच्छा नज़र, चलो ठीक है। खंघ भी आहे पुट तव्हांखे? ठीक, सी वग़ैरह त न थींदो आहे? चलो पुट, ये तव्हांजी दवा आहे, ये तव्हां ॿाहिरां स्टोर तां वठिजो। वधीक तव्हांखे कंप्यूटर सम्झाए छॾींदो, ठीकु आहे? घबरायो न, अल्लाह रहम कंदो। ठीकु आहे, माशा बाबा कीअं अचण थियो आहे? और अंडा दिलाया साईं को बंदो करा। इमदाद अचण आयो? इमदाद रखो हलो। खुदा हिसाब वठ जीरा। बोला नहीं छोकरा के रहा इंशाल्लाह आया बाबा यो इमदाद वठण आया चुमन कान्हे को असां सभिननि खे ॾींदासीं त असां वरी किथां खाईंदासीं। दिमाग़ ख़राब थियो अथनि। सही था चओ बोता साईं। कमदार पाणी त पिया ॾे। हां बोता साईं। डॉक्टर बाबा घबरायो न, छा थियो आहे? बोता रे छा थियो आहे? घबरायो न, हलूं था। कंप्यूटर सामान खणी आओ, अचो बाबा। घबरायो न बाबा। अचो बाबा अचो। बोता साईं। बाबा घबरायो न, अल्लाह रहम, घबरायो न। बाबा मुझे अच्छा ये दरिया खाना है? जी हाँ रेस दरिया खाना। डॉक्टर साहब खतरे जी ॻाल्हि त न आहे क्या पियो सम्झो? न बाबा न खतरे जी ॻाल्हि न आहे। असल में मुंहिंजे खे अटैक पइजी वियो आहे। मां मेडिसिन लिखी थो ॾियां, खतरे जी ॻाल्हि कान्हे, अल्लाह रहम कंदो। तव्हां इहा मेडिसिन वठी वॾे ॾे खारायो ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शिफ़ा। ठीकु आहे? ठीक है। ठीक है बाबा, दवा कंटिन्यू कजो ऐं अल्लाह रहम कंदो। ठीकु आहे? ठीक है। ठीकु आहे। कमदार जी बोता साईं। असां ग़रीबनि ते ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। तंहिंमां मौत साम्हूं थो अचे न त पोइ अहसासु थो थिए त कंहिं ग़रीब जो हक़ थो खाइजे त अलाह साईं हुनजो हिसाबु वठे थो। बोता साईं नंढी वॾी ग़लती हर इंसान खां थींदी आहे। इंसान खता जो घर आहे। हाणे जेका मुंहिंजी ज़िंदगी बाक़ी बची आहे मां ग़रीबनि जी ख़िदमत कंदुसि जी ऐं बोता जंहिंजी मूं दिलि रंजाई आहे न उन्हनि खां मां माफ़ी घुरंदुसि। जी बोता साईं। मां हिकु हिकु दर ते हींअर वञा थो। हा तव्हां उन्हनि खे वठी अचो। जी बोता साईं। कमदार जी बोता साईं। पहिरीं दफ़ो डॉक्टर खे घुरां जंहिं मुंहिंजी जान बचाई आहे त मां हुनजो शुक्रिया अदा कयां। जी बोता साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वियो कंदार, वियो वियो।
कंदा ॾियोलाल बाबा वॾेरे दरिया खान जी तबियत हाणे कीअं आहे? डॉक्टर साहब रेस दरिया खान तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा तव्हांजो ख़ैर में अचणु थियो आहे? डॉक्टर साहब रेस दरिया खान तव्हांखे दवा त ॾिनी आहे उतां ते घुराईंदुसि। ठीकु आहे कमदार तव्हां हलो असां अचूं था। ठीकु आहे वॾेरे महिरबानी महिरबानी जी जी ख़ालिद जी सर। बाबा वॾेरे दरिया खान जी उतां करणो हुनजी तबियत बि चेक करणी आहे हुनसां मुलाक़ात करणी आहे। ठीकु आहे सामान खणी वठो त पोइ निकिरी वञो सवेरे। ठीकु आहे कमदार जी बता दें डॉक्टर के चाहिए जी बता दें डॉक्टर की इंशाल्लाह। दिलजान जी कमदार इस गेट ते केरा भेज दो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर साहब। वरना कीअं तबियत तव्हांजी बाबा हाणे? अल्लाह जो शुक्र आहे बेहतर आहे डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो? जी ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान अल्लाह रहम कंदो अल्लाह रहम कंदो। अल्लाह रहम कंदो। वरना ॾियोलाल बाबा असांखे ख़ैर में पंहिंजी उतां ते घुरायो तव्हां। डॉक्टर साहब जेका मूंखां ग़लती थी आहे न मां तव्हांखां माज़रत थो घुरां। न बाबा न न तव्हां आराम सां पंहिंजी ॻाल्हि आहे तव्हां आराम सां ख़ैर ख़ैर कमदार जी बता दें और डॉक्टर साहब जी खिदमत न कयो। जी न पंहिंजी ॻाल्हि आहे न अहिड़ी का ॻाल्हि न। डॉक्टर साहब कदो पियो जी हा कंदा बाबा खणो। कमदार जी बता दें जेको बिलदार पियल आहे न जी बता हुन दें जूं लिस्टूं ठाहियो जेके ग़रीब आहिनि न उन्हनि में विराइणो आहे असांखे। जी बता दें डॉक्टर साहब जी बाबा तव्हांखे भला किथे जॉब वग़ैरह न मिली आहे तव्हां प्राइवेट क्लिनिक खोली आहे? बड़ा से तव्हांखे पाण ख़बर आहे त अॼुकल्ह सियासी दौर पियो खुले ऐं तइलीम खे तवजो आहे कोन जेको अॻे सिफ़ारिश हलंदी सिफ़ारिश बि अॼुकल्ह पाण सम्झी सघो था त रुॻी वॾेरनि ऐं चङनि मठनि जी थी हले बाक़ी जेको आहे पैसे खे एॾी वैल्यू न आहे इनजे करे असां वरी पंहिंजी प्राइवेट जेको आहे खोली आहे ग़रीबनि जी आवाम जी ख़िदमत जे लाइ बाक़ी सियासी नौकरियूं अॼुकल्ह ॾिसो था पाण। डॉक्टर साहब पोइ असांखे हिते हिकिड़ी सुठी अस्पताल ठाहिणु घुरिजे जंहिंमें तव्हां जहिड़ा क़ाबिल जेके डॉक्टर आहिनि न उहे हुजनि त जीअं असां जेको ग़रीब आवाम आहे न उनजी ख़िदमत करे सघूं। जी हा बिल्कुलु तव्हां सही था चओ मुंहिंजो तव्हां सां पूरो तावन आहे तव्हां पोइ हथु वधायो कम में इंशाअल्लाह कामयाबु थींदासीं। इंशाअल्लाह मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुमि इंशाअल्लाह जेतिरो मूंखां थी सघे। डॉक्टर साहब मथे ॻाल्हाए ऐं सरकारी अस्पताल मंज़ूरु करायां थो हुन में इंशाअल्लाह डॉक्टर तव्हां ई हूंदो। चलो ठीकु आहे इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे ॻोठ जे हवाले सां छा आहे जो असां जेके रस वारा आहियूं असां त ॿाहिरि जेको आहे सो पंहिंजे दवा कराए सघूं था पर जेके मिसकिन माण्हू असांजे ॻोठ जा असांजे सिंध जा जेके आहिनि जेके आस पास इलाइक़े वारा उहे नथा वञी सघनि छा आहे उन्हनि वटि को ज़रियो न आहे त उन्हनि जे लाइ तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। बिल्कुलु मां पंहिंजी फुल कोशिशि कंदुमि। जी ठीकु आहे असांजे तरफ़ां तव्हांखे तावन थींदो इंशाअल्लाह गॾिजी कमु कंदासीं इंशाअल्लाह। ख़ालिद जी सर दवा जो जेको आहे सो वॾेरे जो बीपी चेक करियो। दवा लाइ जो फटो वरना तव्हांखे स्ट्रेस वठण जी का ज़रूरत न आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो बीपी बि सही आहे ऐं तव्हांजी तबियत हाणे बिल्कुलु सही आहे थोरो आरामु कंदा कयो जी ऐं सोचो थोरो घटि अल्हम्दुलिल्लाह इहे लायूं चढ़ायूं जेके सभु आहिनि न इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि कॾहिं ॾुख कॾहिं सुख ठीकु आहे असांखे हाणे इजाज़त ॾिजो अलाह ख़ैर कंदो जेॾीमहिल तव्हांखे ज़रूरत पए असां हाज़ुर कमदार खे चइजो नियापो पुॼायो असां हलाईंदासीं। महिरबानी डॉक्टर साहब महिरबानी। मौला ख़ुशि कंदो। सर तव्हां वॾे खे माफ़ु करे छॾियो। ख़ालिद दुनिया फ़ानी आहे हिकु न हिकु ॾींहुं सभिनी खे हलणो आहे आकड़ वॾाई हदद सार इहा इंसान खे नथी सुञे वॾेरे खे उन टाइम ते आकड़ हुई पर जॾहिं हुनखे संदसि खे धकु लॻो हुनखे पछताव थियो चवंदा न आहिनि त जॾहिं ग़लतीअ जो पछताव कबो आहे न हुनखां वधीक हुनजे लाइ ॿी का ॻाल्हि आहे ई कोन इन जे करे आकड़ वॾाई इंसान खे नथी सुञे।
अचो त हलूं था। दिलजान जी बकार जो आए थे हो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम के बाबा बे हमारे इस्लाम क्या बता दे काम क्या हो रहा है बाबा मुझे का तांगा ना हिसाब के नला माजरत हो भैया हे काम आप ने तो सांगा ता जाओ जाओ ता का इमोशन आई दर्द इंसान ने दिया जाएगा। अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजी हमेशह खां कोशिशि रही आहे त असां अहिड़ी फिल्म अहिड़ी स्टोरी ठाहींदा आहियूं जंहिंमें न सिर्फ़ु असांखे बल्कि असांजे ॾिसंदड़ चाहींदड़नि खे ऐं असांजे आवाम खे ऐं असांजे दोस्तनि प्यारनि खे सभिनी खे हिकु सिख्या मिलंदी आहे उन मां। इन जे करे मुंहिंजी तव्हां सभिनी खे अपील आहे महिरबानी करे उहे कुर्ब कचे जूं मोहबतूं पाण में क़ाइमु ऐं दाइमु रखो ऐं सदाईं खिलंदा रहो ऐं ग़रीबनि जी तमामु घणी हेल्प कयो छो त अमीर जी हेल्प करण वारा इलाही आहिनि पर ग़रीब जी हेल्प करणु केरु बि न ईंदो आहे। अहिड़ी तरह तव्हां ऐं असां सभु गॾिजी करे ग़रीबनि जी मदद कयूं उन्हनि सां मोहबत क़ाइमु दाइमु रखूं। मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी चाहींदड़नि ॾिसंदड़नि भाइरनि भेनरुनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ईअं ई असां सां मोहबतूं क़ाइमु दाइमु रखिजो। असांजो चैनल आहे हनी तुर्क, हिनखे सब्सक्राइब कजो, कमेंट्स में ॿुधाइजो ऐं ईअं ई इनशाला तव्हां सां मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं, तव्हां सां मोहबतूं क़ाइमु दाइमु रहंदियूं। ठीकु आहे, इनशाला तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं वरी बि हुजनि ऐं ईअं ई तव्हांजो असांजो साथ रहे। इनशाला असां कामयाबु थींदासीं। हीअ असांजो मोबाइल नंबर आहे स्क्रीन ते, हिन ते तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था। अगरि केरु असांजी फिल्म में असां सां गॾु कमु करणु चाहे त दिलि जी गहरान सां हाज़िर रहूं। हुकुम आहे तव्हांजो। ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ख़ैर कंदो। सभु सलाम। परेशानी था क्या में बुलाया सांगे बा हाँ बाबा जेका मूंखां ग़लती थिया हुन मां माज़रत थो घुरां ऐं ग़लती में मूंखां थींदी आहे तव्हां थींदी कान्हे। वरना तव्हांजो स्ट्रेस वठण जी का बि ज़रूरत न आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो बीपी बि सही आहे ऐं तव्हां हाणे बिल्कुलु तयारु। वरना तव्हांखे जेको आहे सो माना तू ये तो वरी साईं कोरोना वबा पई हले इन में बेरोज़गार जेके ॻोठ जा छोकिरा वेठल आहिनि उन बारे में तव्हां कहिड़ो पैकेज ॾिनो आहे उन बारे में तव्हां कुझु सोचो आहे? हल हल अल्लाह साफ़